बुख खणी जो बोछण छंडे अची बी रहियो आहीं। अरे जो पोइते जो पोइते तूं पोइते पोइते थी शैल ने इमदाद विहाइजी असल कोढ़ा ठोड़ा नंढा वॾा गाॾा सभई भाती टंगिया बीठा आहियो। पर महेंद्रा चाहे केरु छो बस कई थी ॿाहिरि कढजनि सां सम्झाइजनि सां तूं केरु आहीं? सेठ माणक पर शर्म थो अचे। ए जजो ॾिजांइ धूड़ पई थी बुख कर मरियो था वञो छड़ियूं पिया आणो बुख में। डीएसपी साहब यही तजल जो नहीं तरह जो बाबा बिस्मिल्लाह। वसंत तू हेलो 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 अरे सेठ मालिक ए यती मंजे लाया अरे जेस हेलो ओ हाणे गज थियो ए अला दाल साईं ए आओ अञा कुजाड़ो करिया घर में बि जलाए मूं दाणो बि किने रखियो। चने सर तूं शीं पंहिंजे घर ऐं तर में आहीं। तो सही मूं हमारा सां करे ॾिघाई किने कई। चने सर मूं हींअर तोखे कम लाइ घुरायो आहे। जानू खे समझाए उनखे छा करिया चओ त भला। उनखे समझाए त हाणे असां सां खस करण छॾे ॾे। हलो साईं ॻाल्हि जानू जहिड़ो तव्हांजो बने भाई अहिड़ो मुंहिंजो मागेदा अव्हांजो त अञा पंहिंजो रत आहे। चने सर ख़राब रत कढाइण लाइ माण्हू पंहिंजे बुत ते चक हणाईंदो आहे ऐं विछड़ियल रत छिकाए कढी ॿाहिरि कंदो आहे। जानू तुंहिंजो मुहागेदार आहे। ख़बर अथई त हू इजे वटि छो वियो हो?
सोनल जा मालाड़ो अणाया जंहिंजे मथां माला मोती जड़ाया जंहिंजे मथां माला मोती जड़ाया मां त सदको वञा अॼोकी राति तां मां त भोर वञा अॼोकी राति तां ॿाहिरनि जी मुलाक़ात तां वो सोटनी जी मुलाक़ात तां मां त सदको वञा अॼोकी राति तां खणी नेर पंहिंजा नाज़ निहारी पियो आहे गुलाब जो गुल मुंड मारो थो वञी तुंहिंजे हथे में अबो हलो हलो जो करी तुंहिंजे हथे में अबो हलो हलो जो करी ॻाल्हियूं दिल वारियूं दिल पर मिठियूं थो करी तुंहिंजे हथे में अबो न पर चाहे मामा केनू अहिड़ो घुरायो केनू अहिड़ो नी केनू अहिड़ो आ केनू अहिड़ो नी केनू अहिड़ो आ घोट जी मामी ने मां केनू अहिड़ो घुरायो घोटल जी मामी ने मूं केनू अहिड़ो घुरायो केनू अहिड़ो नी केनू अहिड़ो आ ला ला लड़का मलाड़ो कोचान में दीवा में भी तो खिलाए कोचान में दीवा में भी तो खिलाया महाराज गुराया बेटी तो खिलाया माँ पैर गुराया कोचान में दीवा में भी तो खिलाया कोचान में दीवा में भी तो खिलाया से ओ भंवर भुलवा तुझे वेद से अल्लाह हारी तुई देख से ओ अल्लाह हारी तुई वेद से भंवर भुलवा तुझे वेद से भंवर भुलवा तुझे वेद से अल्लाह हारी तुई देख से ओ अल्लाह हारी तुई देख से भंवर भुलवा तुझे वेद से ओ भिटे जा भिटाई वो भिटते वसे नूर मुझू तो पुजायो भिट जा भिटाई वो भिटते वसे नूर मुझू तो पुजायो वो दिल जो मैदा मुझू तो पुजायो वो मन जो मुरादा भिट जा भिटाई वो भिटते वसे नूर मुझू तो पुजायो ये कलंदर कलंदर लाल हो तू त मौला जो प्यारो आहे तू त मौला जो प्यारो आहे आखे कलंदर ओ जिए कलंदर कलंदर लाल हो तू त मौला जो प्यारो आहे हाय तू त मौला जो प्यारो आहे चलो सर वो हींअर तोखे कम लाइ बि घुरायो आहे धो वारी बनी जो पाणी बंदि करायां जाने सर तूं कॾहिं कंहिंखे पंहिंजे पासे में सठो आहे पुॼत न आहे त ॿी ॻाल्हि आहे ओए, जहिड़ो वॾेरो जानू आहे तहिड़ो तूं पर अलदा साईं जानूअ सां हेसी ताईं मुंहिंजी का रुखाई कान्हे रही इचनेर यूसुफ मूं वटि आयो पोइ तूं त पैसे खे पैसे जो ज़हर मारींदो आहे जानूअ सां मां ॻाल्हाए ॾिसां ज़मीन जे मामले में ॾंडो कमु ॾींदो आहे या पैसो जानू भले जेतिरी बि वणेसि मस्ती करे पर ही मोचो आहे पंहिंजे दर में पिशन पाई मूंखां सठी कीन थी थी पोइ आउं छा करियां चओ न भला पैसे जी खेड ठीकु ठीकु जीअं तुंहिंजी मर्ज़ी हाणे मेंदरो तोड़ पैसा पहुचाए और इंजीनियर सां ॻाल्हाए छॾिजे
हाँ 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 ठीक है। अब्बा जुड़ी इमदाद हाँ जी इमदाद जुड़ी है। इमदाद केड़ी मुश्किल है जी इन अन्न खां वधीक धिक्का धड़का मिलिया है। पर अब्बा सरकार एतिरो अन्न ॾिनो आहे। हाँ जी सरकार जो पेट भी तो ठंडो है। छोकरी के छॾाईंदासीं छोकरो 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 तोखे त अची होरो लॻो आहे ऐं मूंखे बि ॾे हाजोरी त गोरियो। तूं त ईअं ॾाढो इहो त तुंहिंजो आहे की न। इहे मचो सोनी चो त मुंहिंजो भेणो सड़ी फुलिहार थी वियो आहे। रात में मामा मोचारो आयो हो चई पे त कल रात खां खमीसे खे दम थियो आहे। खमीस जा कुझु कर रब जो वास्तो दे कुझु कर। पाण किथे विकजा त छोरो छॾाया नथो अगावा पोइ विकिजी या न विकिजी पर मूंखे छोकिरो खपे मूंखे छोकिरो खपे। चङो आहे माठ कर मथो न खा। अब्बा अम्मा वीचारी भी कीअं करे मां जो दिल आहे न। पीउ जी दिलि में बचड़े लाइ जाइ कान थी हुजे कीअं। खमीस खपे इतना समझा कर ले अरे मोहम्मद यूसुफ है वलद खैर मोहम्मद उठ वेगड़ा भटारा 15 समोसन खाइण जी शर्त में किथे मरी न पवे पवंदो खून गिचीअ में आंडा खुड़न तई अथव छा। मरंदो त माइट चवंदा त सॼी औलाद में असांजो सभु आगो हो इहो हिकिड़ो मोतीअ दाणो। बाबला हिकु समोसा खाई मोह जहिड़ो कर सोन थियो तो सम्झ शर्त हाराई ऐं हाणे 2 किलो कढ़ाई खाराइणी पइजी। अरे वेगड़ा भला सब वेला शर्तन दी टारी नवाई छा। तोखे ख़बर आहे आई एम वीटीओ व्हाट मीन वीटीओ माना वेला टार ऑफिसर। शायर ॿुधो बाबा पुछूं कीन पढ़ण खे पंहिंजो कम कढ़ाई सां कोन्हे दिल क्लासनि सां उला साण प्यार थम किताब कढन दम पर सिर लगे समोसन सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चारा सेठ साहब वियो। अनवर साहब शायद हाणे पंहिंजे ऑफिस में असां लाइ वेहण जी गुंजाइश खे घटाईंदा पिया वञो। छो था शरण साहब जो जी छोकरा सेठ साहब लाइ मुला चांहि खणी। न न चांहि जी का जरूरत न आहे अलाए जे मतां इहा ॻाल्हि बि सुभाणे अख़बार में लिखी छॾियो। जनाब कहिड़ी था ॻाल्हि कयो। इहो ॿुधायो त मूं आख़िर अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो आहे जो अॼु अख़बार मुख़िलाफ़ एॾी भंडी ॿारी आहे।
बहराम साहब एॾा जज़्बाती न थियो सादा थियो वियो तव्हांखे ख़बर आहे त अॼोके अख़बार खां पोइ मुंहिंजी बर्दाश्त जी कुवत हाणे बिल्कुलु मूंखे ख़तम थींदी पई महसूस थिए न जनाब बैक पेज ते ॾिसो जिते अव्हांजी तस्वीर मुबारक वॾे चनेसर ख़ान समेत आहे हेसि ताईं अव्हांजे अख़बार में ॾोथीअ नाले सां 7 कालम छपिया आहिनि ऐं मूंखे इहो ॿुधायो त इहो ॾोथी आहे केरु अव्हां ईअं न चओ बहराम साहब मां या मुंहिंजे स्टाफ जो को बि माण्हू न आहे बाक़ी जीअं कंहिंखे लिखण जो हक़ आहे तीअं असांखे छपण जो हक़ आहे मूं इन ई करे त चांहि जी तकलीफ़ अॻुवाट न करण जो अव्हांखे चयो चलाए तो हाणे अव्हां वटि असां लाइ का बि गुंजाइश न आहे न बिल्कुलु न असां तव्हांजे इदारे जी सही कवरेज हमेशह ॾिनी आहे बाक़ी रिपोर्टिंग खे असीं नज़रअंदाज नथा करे सघूं ऐं असांजे इदारे मुतालिक़ मोकिलियल आर्टिकल मोकिलियो छपींदासीं बिल्कुलु बाक़ी आर्टिकल हुअणु घुरिजे हिकु ॻाल्हि चवां असां मदासराई जे ख़िलाफ़ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अचो जो अस्सलाम वालेकुम। प्रोफेसर हयात सेठ बहराम हेलो हेलो नौजवान रावल मिस्टर मंजूर छा हाल आहे रावल बिल्कुलु ठीक ठाक न ई त अक्सर तुंहिंजे बारे में ज़िक्र कंदी रहंदी आहे ऐं तुंहिंजे वालिद साहब सां त असांजा भाउरनि जहिड़ा तालुकात आहिनि मूंखे ख़बर आहे प्रोफेसर साहब अवी त साॻे शहर में रहंदे बि अलाए जो छो अजनबी वांगुरु था रहो वक़्तु आहे बहराम साहब वक़्त जूं विथियूं कंहिंखां भरबियूं आहिनि न कंहिंखां बि न पोइ भला कॾहिं त ख़िदमत जो मौक़ो ॾियो अनवर साहब अव्हांखे त ज़रूरु ॾियणो पवंदो बिल्कुलु ॾींदासीं खुदा हाफ़िज़ खुदा हाफ़िज़ हमेशा जाते निंड की नथी अचे कीअं हे निंड वई नसीबन वट सुमन मां अॼु हुजूरां खां फाल विझाए आयसि चए थी त 2 वरनि तोड़ी मींहुं किने पोइ इहो ईअं त कीने बुखे उभ वटि कीने तॾहिं त की नथो वसे न न का वसकार थिए न का ॾुर्त लहे हे हाणे वसे त कुझु टुकड़ो बनी जो सो त ॿियो फुरजी हाणे वसे तोड़े हुकुम वसे ही को ॾाढो पियो चई हाँ बसि वसकार कर तुंहिंजी बनियल थिए कीअं ए फुरियल गयल पर ॾे त पंहिंजो आहे न अहिड़ियूं मायूं कोथो कढी हमेशा जा पी ॻाल्हि कर भला ए छंड ईअं ई कान थी पए अदा हमीर वारा बेरे जे भेड़ा थी पिया मज़ूरियूं कनि पाण बि हलियासीं त गुज़ारो आहे हाँ मज़ूरियूं करे पैसा हथ करे छोकिरे जी जिंदा अर्जी करायूं ॿियो हा हमीर वारनि वञी माणियूं वञा ऐं तूं रहिजी वई ईअं न तूं ॻाल्हि सम्झींदो की न पोइ भला हिते हाणे छोकिरो किथां पिनीसीं नी किथां पिना किथां आणिया नोट अथई घर में जेको उगा जो विकिणा त पोइ हल न बेरेस अब्बा अम्मा सच पई चए मूंखे बि हाणे त कुझु कोन थो वणे थर मंझि धीअ हा अब्बा आऊं चवां थी तूं म कमाइजि ए आऊं कमाईंदसि आऊं पंहिंजे बचड़े लाइ तोखे त न काए छिक न का सिक आऊं त मां आहियां न हिते तो साह मुंहिंजे छोकिरे सां सो हुते मूंखे साह खणण ॾींदीअ हिकु सुण
आउं तोखे कुझु की न चवंदसि मूंखे सींद जो सवाइ आउं तोखे कुझु की न चवंदसि हाणे माठ करे सुम्ही माठ कर हलंदासीं बस या मजा यकीनन अॼु बि के खंड जा जहाज बुॾी विया हूंदा कीअं कजे कहीं भेरा ॻोठ ख़ाली थींदे ॾिठो अथमि ऐं ॾिसी ॾिसी पकी थी वई आहियां त निभाॻे खे खमीसे जो सूर मूंखां बि जजो आहे ऐं मुंहिंजो खमीसो बचड़ो अलाह जे कहिड़े हालत में हूंदो ज़ालिमनि वटि कैद पियो आहे कंहिंखे छो गुज़ारो करियां केड़ा डावण पिया नहीं जो विखजी न दिखजी नहीं ए खमीस जा पे पंहिंजा पखा छॾींदे कंहिंखे नीर की न खपवन के ये बुखियो पेट सब नीर तोड़े विझंदो आहे किथ्यूं हलो त किथे थियूं बंधो बिन रातनि खां मथे आहे हलो हलो मल्हार पुत्र हाणे दुआ पियो कजई अलाह वाही काका वसंत हो अॼु तुंहिंजो वैसा बि टुटरो को पियो नी तूं को पियो झलिए तुंहिंजे झलिए केरे तरसियो आहे तरसाइण वारी त ही वारी आहे साथ नथी तरसाए सचो आई काका पर पडम मसारज पडन मंझि जॾहिं लुंडियूं ई लुंडियूं वञी बचनि त माण्हू केॾां त वेंदो मोर वियो हलियो छोकिरो खमीसो लो थियो पियो आहे घर मंझि बुख बस ॿी वाह भाॼ आहे पर तूं को हर कंहिं लॾे जो अघु झलियो थो बीहे पुट अलाए को काका वसंत मूंखे पाण खे ख़बर कीने हीअ वारी जेका पेरनि जो खड़को बि थियण नथी ॾे तंहिं मथे विंदड़ पेरनि जा निशान ॾींहं ताईं मौजूद हुजनि था अरे पुट जॾहिं न विया वरनि था तॾहिं उहो बि धिकजो वञे काका बकराल ॿ ॿ करे घोड़नि जा गजगार थियनि कॾहिं त वरजे हा पंहिंजे खेत में मजूरी करण ईंदुसि काका जे मुंहिंजो वस हुजे न त कर गुजारो करिए हे अब्बा बाबे मरिया तूं हूंदो हो भलोड़ माण्हू पर भलोड़नि जो वस किथे थो हले चङो पुट आऊं हाणे हलां थो
वधा वसंद असांखे त चौथे ॾींहुं आई ख़बर जुड़ी पर को टाणो जुड़े त अचो 20 ख़बर संबद बि कईसूं भाऊ उजाड़ो अची करे अहिड़ा लुड़को जना अहिड़ियूं चिंगारूं ॿुधी आया इहो धक बि क़िस्मत खे हणणो जवान जमान हिकिड़ो भाणे जो वियो मोर ॿियो अदा तोखे ख़बर आहे छोकिरो खमी थो कारखाने में थियो काबू वॾी विञाणी बाक़ी लुकी वञी क़िस्मत साह सॼो यार वसंत पाण माण्हुनि लाइ त सिरजसदासूं रसामाईता सुख विया वारो कमु आहे पोइ कहिड़ो ज़रूरु कुझु पुछण जो जेका हुन मालिक जी मर्ज़ी अदा संघार बाबा हट काम को सुध बुधो ठीक है बटाल मुंह मले ठीक मानी पचा बटाल लक्ष्य भागी दे हाँ रहते किए वैसे ये चक्कर हाँ रोण जो आवाज आयो सो भला केर आया है काके वसंत वारा आया ॿियो केलो आयो है नंढड़नि ॿारनि सां चङो आऊं हलां बाबला मारू माण्हू आहिनि सांघीड़नि जहांगीरनि जी सार लहण ज़रूरी आहे अम्मा बाबा आयो है के चन्नू हाँ चन्नू चन्नी सवा इत केर चन्नू भाई तो मुंह सवा केर किने हाँ ये तो है ये तो करे तो हाँ बाबा तू मुझे दवा खड़ी आ गिलास पानी जो भरे आ भाई को अंदर साड़ी थी तो सगी सीमा साड़िया ओ सीमा मसार जना सीमा मसार घर सार हाँ सची घर में सजो तो साड़ियो साड़ी साड़ी पलियार कयो पलियार करे छदी हाँ पलियार करे छदी तू पलियार जड़ो चया बेटोई ॾाढो
भाई कॾहिं त मुंहिंजी ॻाल्हि में थोरो थी कर सम्झी या न उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे जेको समझंदो देखे तू प्यारे छॾींदे हाँ मारे छॾींदे तॾहिं तॾहिं काजी काजी तॾहिं त वियो हलियो हाँ वियो हलियो काजी काजी वियो हलियो